पीपी सेनेटर रज़ा रब्बानी चयो त कोरोना वायरस ते सिंध हुकूमत जोगा उपा वठी रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे बि सूबनि सां सहकार करणु घुर्जे। सखर में खुर्शीद शाह जी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रज़ा रब्बानी चयो त मीडिया ऐं अदलिया बाद पार्लियामेंट खे कमज़ोर करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। हुन चयो त मीडिया खे आज़ाद रहणु खपे त जीअं हक़ीक़तूं अवाम जे साम्हूं आणे सघे। रज़ा रब्बानी चयो त मीडिया ऐं अदलिया सां जेको कुझु थी रहियो आहे उहो सुठो अमल नाहे। पीपी सेनेटर रज़ा रब्बानी चयो त जस्टिस फाइज़ सां जेको थी रहियो आहे उन बाबति बि सभिनी खे ख़बर आहे। कोटड़ी में कमिश्नर हैदराबाद तरफ़ां कोरोना वायरस जे मुतासिरनि लाइ मुक़ररु कयल आइसोलेशन वार्ड जो दौरो कयो वियो। कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच ऐं ॿियनि साइट एरिया में लेबर खाते जे फ्लैटनि में क़ाइम आइसोलेशन वार्ड जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच जो चवणु हो त हैदराबाद में अञा ताईं हिकु केस ज़ाहिर थियो आहे। सेंटर ते बिजली, गैस ऐं ख़ुराक समेत घुर्बल सहूलियतुनि जी फराहमी यकीनी बणाई वेंदी। हुन चयो त कंहिं बि अमलदार या अमले जी लापरवाही या कोताही ते उन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कोट गुलाम अहमद लॻे वाड़े खे बाहि लॻण सबबि 12 बकरियूं सड़ी मरी वयूं। ॻोठ रईस अली अहमद भुरगड़ीअ में चौपाई माल जे वाड़े खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि वाड़े में बीठल 12 बकरियूं सड़ी मरी वयूं। मुतासिर बाबू बिल ॿुधायो त वाड़े में कमंद जी हूड़ी पियल हुई जंहिं में ओचितो बाहि लॻी वई ऐं बीठल 12 बकरियूं सड़ी वयूं। खिपरे में थियल शूटिंग बॉल टूर्नामेंट अल फरीद क्लब साहिवाल खटी वरिती। ऑल पाकिस्तान शूटिंग बॉल टूर्नामेंट जो फाइनल मुक़ाबिलो अल फरीद क्लब साहिवाल ऐं अल उस्मान क्लब लाहौर में थियो। अल फरीद क्लब साहिवाल जी टीम अल उस्मान क्लब लाहौर खे शिकस्त ॾेई ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। समाजी अॻवान सैयद जमाल शाह कामयाबी माणींदड़ टीम अल फरीद साहिवाल जे कैप्टन मोहम्मद यूसुफ ज़फर खे ट्रॉफी ऐं रोक रक़म इनाम ॾिनो। टूर्नामेंट में हिसो वठंदड़ ॿियनि टीमुनि में बि ट्रॉफियूं विरहायूं वयूं। ॾरके में शहर बिरादरी पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। सत भराई, महनाज़, सोनारे, नवाज़ ऐं ॿियनि चयो त दे साईं ॾिनो मलिक जे सर्वे नंबर 415 में संदनि खाते जी ज़मीन पियल आहे। हुननि चयो त अकबर शहर, मीर हसन ऐं भाॻियो शहर ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। दांह ॾियण बावजूदि पुलिस हक़ भञी बीणो नाहे कयो। शहर बिरादरी मुताबिक़ त ज़मीन सां कब्ज़ो ख़तमु कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। गवर्नमेंट में शहरनि पारां सहूलियती अणहूंद ऐं सफ़ाई न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ताज कॉलोनी जे रहवासियुनि एडवोकेट अल्ताफ़ हुसैन नारे जो, मंज़ूर भट्टी, रियाज़ हसन नारे जे ऐं ॿियनि चयो त ताज कॉलोनी जे वार्ड नंबर 4 में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदनि खे दरख़्वास्त ॾियण बावजूदि कंहिं जे कन ते जूअं नाहे चुरी। अॻवान चुतानो त इलाइक़े में बुनियादी सहूलियतूं फराहम न कयूं वयूं त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk